नाज़रीन, हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल के ॿिए ॾियारे ते मुख़्तलिफ़ अदबी महकुनि सां गॾु किताबनि जी महूरत पिणु कई वई, जिन ते सक़ाफ़ती शयुनि ऐं किताबनि जा स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। HLF जे ॿिए ॾींहं ते नावेल, शाइरी, सूफ़ीज़म समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते थियल अदबी सेशन्स में अदीबनि पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो। 4 साल असां ॾिसंदा था पिया, हर साल कुझु न कुझु सिखण जे लाइ मिले थो, हर साल का न का तफ़रीह मिले थी पई। उमिरि जे हर हिसे में, हर जाइ ते, हर माण्हूअ खे कुझु न कुझु सिखण जे लाइ मिले थो। हिन भेरे वबा जे ज़माने में जेका कैफ़ियत माण्हुनि जी आहे, जेका मायूसी आहे ऐं परेशानी आहे, उनखे ज़हन में रखंदे SOPs तहत कोशिशि कईसीं त हीउ हिकिड़ो इवेंट थिए ऐं माण्हुनि खे कोई इल्मी अदबी ॻाल्हियूं, किताबनि जो मामिलो ज़िक्र थिए। माण्हू मास्क पहिरे अची रहिया आहिनि ऐं हिन प्रोग्राम खे अटेंड करे रहिया आहिनि। राति जो म्यूज़िक बि थींदी। ते जेके किताबनि, अदबनि, अदीबनि ऐं लेजेंड्स अदीबनि जे बारे में जेके डिस्कशन्स ऐं मुख़्तलिफ़ नवनि जदीद मौज़ूअनि ते जेका सेशन्स थिया आहिनि। असांजी जेका यूथ आहे, जेका असांजी सिंधी असांजा जेके नौजवान आहिनि, उन्हनि में लिटरेचर ऐं अदब जी जेका आहे सो अवेयरनेस इलाही घटि आहे न, त मुंहिंजे ख़्याल सां अहिड़ा इवेंट्स इलाही हेल्पफुल आहिनि। हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जे मौक़े ते किताबनि तोड़े हथ जे हुनर जा स्टॉल पिणु लॻाया विया हुआ, जिन में रिली, भर्त भरियल कपिड़नि, अजरक, ठिकर जे थांवनि समेत मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती शयुनि जे स्टॉलनि तां माण्हुनि पंहिंजी पसंदि जूं शयूं ख़रीद कयूं। सिलेक्टेड फैमिलीज़ अचनि पियूं, कुझु जिन खे ख़बर पए पई ऐं उहे वठनि पिया, हिननि खां पंहिंजा शयूं बि वठनि पिया ऐं उन्हनि जी ख़रीदो फ़रोख़्त जो सिलसिलो जारी है। हमने यहाँ पर जो है आर्ट देखा है, काफ़ी अच्छा आर्ट है यहाँ पर के लोगों का, और यहाँ पर बेडशीट्स वगैरह लगी हुई हैं, काफ़ी अच्छा है। कपड़ों पर वर्क है, उससे बहुत इम्प्रेस हुई हूँ और मुझे बाकी चीज़ों के बारे में बहुत इन्फॉर्मेशन मिली है। हाँ, ॾिसनि था, कुझु वठनि बि था, मास्क वग़ैरह कुझु सेल बि थिया आहिनि, वणनि बि थी, उनखे एम्ब्रॉयडरी सिंधी वणे बि थी, प्रमोट कनि था, ॾिसनि बि था। पर हाणे अचनि त पोइ ख़बर पए, अॼो को ॾींहुं या कल्ह को हुयो त कुझु सेल थी आहे। बुक स्टॉल ते वञणु थियो, बुक स्टॉल ते ठीकु ठाकु रश हुई ऐं अॼुकल्ह जेको असांजे वक़्त मां इहे शयूं निकिरंदियूं पियूं वञनि, बुक्स जो हिकिड़ो शौक़ु ऐं उहो ख़तमु थींदो पियो वञे, त अॼु ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी त नौजवान इन तरफ़ बि अची रहिया आहिनि। किताबनि स्टॉल्स ते रश नज़र अचे पई ऐं तारीख़ जा, शाइरी जा ऐं ॿियनि मौज़ू ते जेके आहिनि किताब ख़रीद कया पिया वञनि ऐं विकिरो थियनि पिया सुठे नमूने सां। जॾहिं त हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जे ऑर्गेनाइज़र्स तरफ़ां कोरोना खां बचण लाइ SOPs ते अमल करण जूं दावाऊं कयूं वयूं, पर फेस्टिवल दौरान अक्सर माण्हुनि खे न मास्क पातल नज़र आया, न ई समाजी विथी बरक़रार रखी वई, एसिताईं जो ॿारड़ा पिणु मास्क खां सवाइ नज़र आया। कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।